नाज़रीन, नवां खे कबी आम ख़बर खां घाकियूं त चीफ जस्टिस पंजाब ऐं केपी में चूंडुनि जी तारीख़ ॾियण वारे मामले जो पाण मुरादो नोटिस वरितो आहे। अवां खे अपडेट कयूं त नव रुकनी लार्जर बेंच अॼु 2 वॻे ॿुधणी कंदी। पाण मुरादे नोटिस दौरान ॾिठो वेंदो त चूंडुनि जी तारीख़ ॾियण कंहिंजो अख़्तियार आहे। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स में चयो आहे त आईनी ज़िम्मेवारी कंहिंखे ऐं कॾहिं पूरी करणी आहे, उहो बि ॾिठो वेंदो त चूंडुनि जी तारीख़ ॾियण बाबति वफ़ाक़ ऐं सूबनि जी आईनी ज़िम्मेवारी कहिड़ी आहे। अदालत रिमार्क्स में चयो आहे त पंजाब असेंबली 14 ऐं केपी असेंबली 17 जनवरी ते टोड़ी वई। अदालत पारां रिमार्क्स में चयो वियो त आर्टिकल 224(2) तहत चूंडूं असेंबली टुटण खां पोइ 90 ॾींहनि में कराइणियूं हूंदियूं आहिनि। अवां खे अपडेट कयूं त चीफ जस्टिस पंजाब ऐं केपी में चूंडुनि जी तारीख़ ॾियण वारे मामले जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो आहे। नव रुकनी लार्जर बेंच अॼु 2 वॻे ॿुधणी कंदी। पाण मुरादे नोटिस दौरान ॾिठो वेंदो त चूंडुनि जी तारीख़ ॾियण कंहिंजो अख़्तियार आहे। अदालत रिमार्क्स में चयो त आईनी ज़िम्मेवारी कंहिंखे ऐं कॾहिं पूरी करणी आहे, उहो बि ॾिठो वेंदो त चूंडुनि जी तारीख़ ॾियण बाबति वफ़ाक़ ऐं सूबनि जी आईनी ज़िम्मेवारी कहिड़ी आहे। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स में चयो आहे त पंजाब असेंबली 14 ऐं केपी असेंबली 17 जनवरी ते टोड़ी वई। अवां खे अपडेट कयूं त चीफ जस्टिस पंजाब ऐं केपी में चूंडुनि जी तारीख़ ॾियण वारे मामले जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो आहे। नव रुकनी लार्जर बेंच अॼु 2 वॻे ॿुधणी कंदी। पाण मुरादे नोटिस दौरान ॾिठो वेंदो त चूंडुनि जी तारीख़ ॾियण कंहिंजो अख़्तियार आहे। अदालत रिमार्क्स में चयो आहे। अदालत चयो त आईनी ज़िम्मेवारी कंहिंखे ऐं कॾहिं पूरी करणी आहे, उहो बि ॾिठो वेंदो त चूंडुनि जी तारीख़ ॾियण बाबति वफ़ाक़ ऐं सूबनि जी आईनी ज़िम्मेवारी कहिड़ी आहे।